अचो दोस्तों अचो अचो पहलवान वठो छे पहलवान वठो छे पहलवान अचियो छे पहलवान विका हुआ छे पहलवान वठो छे 50,000 में पहलवान वठो छे अचो दोस्तों अचो बालो अचो छा तो खपाए हे छे पहलवान खपाया तो छे इनमें केड़ी खूबी आ इनमें जई वादी खूबी थी केड़ियूं एक पहले नंबर गाल या थी गाल जो काम मुंडा कौन कंदुई वो केड़े कम जो आ अले पो पहलवान गाल जो काम कंदुई जा चलिया बाकी इनमें या खूबी थी तो 1000 मालूं 2000 मालूं विला लायन ए 2000 मालूं के एकलो पहलवान मुंह दीदो अच्छा हाँ हाँ छो कुछ रियायत लिहाज भी आज को रुपयो 50,000 पे लग दी बाकी एक ही साल ताई जेको भी काम पहलवान के पहले समझे लो पौंदुई वो छा मतलब समझे न बाबा का वेल करनिया को मसलो करनो पहलवान के बुझे ना बाबा हे मसलो आए ये ना वाली तेज तू चवे चाहे पहलवान के चाव वेल वनी ये ना पहलवान के समझे लो पौंदुई पोहिन में केड़ी वडी गाल आ मां समझाए छडींदो मास समझाए छे 50,000 में पहलवान तो जो छे हेगण 50,000 पूरो 50 पूरो 50 है हाने पहलवान मुजो आ पहलवान तो जो आ छे हल हली पहुंचे पहलवान गाल बुध तोखे मां 50,000 रुपयो देई करे वरतो आ हाने जेको भी मुखे थप मारे ना तोखे उनजा आंड्रा जेरा बुकियो बाहर कढी सट जाए ये चिंतो साईं हाँ खुश रहो इते रख ना आई। अरे पहलवान छा तो करे तुझे अखियुनि जे साम्हूं हू मूंखे लत मारे वियो तू ॾिसे थो तू चबे जी गाल कई साईं जेको चबो ने उनजा आंड्रा जेरा बुकियो बाहर कढणियूं लत जी तू गाल ही न कर पहलवान हाणे ॻाल्हि ॿुध कोई मांखे अगरि लत बि मारे ना तोखे नाहे छॾणो न छड़ी दो सास घटि न कजांइ घट न कबी साईं हाने तोखे कोई लत भी आंदो घट न कबी अरे चरिया छा तो करे हेॾा पैसा ॾेई करे भरे आयो आहियां तुंहिंजे साम्हूं हो मांखे लत मारे तू ॾिसे थो तू लत जी गाल कई लठ जी गाल न कई साईं अगर कोई लत हणे है ना उनजो मां ना निशान मिटाए छॾा उनी तोखे लठ है ना लठ जी तू गाल ही न कई छ हाणे पहलवान ॻाल्हि ॿुध हां हाणे कोई मांखे लत बि मारे ना हां तोखे नाहे छॾणो ठीक है हाणे कोई तोखे लठ भी हणदो ना उनके न छॾी दूं हा हिते रख हां अरे पहलवान केड़ा बदला वठे तो मां कहूं अरे तुझी अखियुनि जे साम्हूं वाला वार पटे छो न वरतई तू चयो जेको लठणे उनके ना छॾणो वारन जी तू गाल ही ना कई छो आई काते पातो है अरे अल्लाह जा बाला हाणे ॻाल्हि ॿुध पहलवान हाणे कोई मांखे टच भी करे ना ईअं हाँ। तोखे नाहे छॾणो आंड्रा जेरा बुगियूं फिपड़ दिल उनजा फाड़ बाहर सट जाए बिल्कुल ये कंदु माने तो कोई टच भी कयो ना उनजी के मारे छड़ी दो सास तबाह करे छड़ी दो सास ना निशान मिटाए छड़ी दो सास चवे तो करे तो न तो शाला अरे दोस्त जान कुत्ता तबीयत भैया ओ बड़ी अरे चल अरे चल छा करे इयो तू जो चयो माके कोई टच करे उनके ना छड़नो न छड़ियो मास मारे छड़ियो मास अरे है मुझो दोस्त तो हाने खाने ने के अस्पताल खणी हलू न मां जेको विणण जा पैसा तू भरियान मां उनसा विड़दुम जेको तो विड़दो अस्पताल न खणी हल तुम हां ए काते पतो है मते चढ़ो पंदो मारे दोस्त मारे छड़े वा ए केड़े किस्म जो पहलवान वठी आयो आया ॾिठई मां तरीक़ो पोयो बीठे था मां हिते लिखियो बीठो मां चयो ॾिछा ईअं न वली मां चयो माल पियो खे कुटे मां बीठो थो जा न ॾेख जी जुरत आहे छेड़ो चरियो करे छॾियो मांस सभा दिमाग़ ही आउट थी वियोसि दिमाग़ आउट इहो केलु जेको बाकुल पाए मिले पियो अॾे जो महिमान हुयो मूंखे चए कोई टच करे माना उनखे मारे विझ महिमान हुयो मां घुमाए लाथो मांस उहो ॾे अस्पताल खणी वियो ॾे ख़बर पैसा आहिनि न पैसा जाम आहिनि 50 पूरो 50 पूरो निकली महीनो हा 哎呦我的妈！